हिन घर में क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जा टोटल 9 कमरा आहिनि। हिकिड़ो स्टडी रूम हुयो, हिकिड़ो महिमाननि जे लाइ ड्राइंग रूम हुयो, उन खां पोइ वरी फ़ातिमा जिन्ना साहिबा जो बेडरूम हुयो ऐं उन खां पोइ उन्हनि जो चेंजिंग रूम जेको अवां ॾिठो बाख पीरज़ादा अव्हांखे विज़िट करायो। उन खां पोइ क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जो बि बेडरूम आहे। असां हाणे उन ॾांहुं वधंदासीं ऐं उन्हनि जो बि तव्हांखे चेंजिंग रूम बि ॾेखारींदासीं बाक़ाइदा, ताकी तव्हां क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जी सॼी ज़िंदगीअ जे बारे में मालूमात हासिलु करे सघो, ॼाण हासिलु करे सघो, तव्हांजा जेके बचड़ा आहिनि, ॿार आहिनि, उहे बि ॼाण हासिलु करे सघनि। सो हींअर असां जंहिं मक़ाम ते पहुता आहियूं उहो तव्हांखे कमिरो ॿुधायूं त हे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जो ड्रेसिंग रूम बेसिकली हो ऐं हिते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब पंहिंजी तयारी वग़ैरह करे चेंज करे मुख़्तलिफ़ मीटिंग्स में जलसनि में वेंदा हुया। हे तव्हां ॾिसी रहिया आहियो क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जा ओरिजिनल शूज़ तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि, जंहिंसां गॾु काठ जो सोल बि मौजूदु आहे। माज़ीअ में तव्हांखे यादि हूंदो त का शूज़ जे अंदरि इहो सोल पियो हूंदो ताकी शूज़ जी अलाइनमेंट ख़राबु न थिए। इन सां गॾोगॾु हे जेका तव्हांखे ड्रेसिंग टेबल नज़र अची रही आहे, हिते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब पंहिंजी तयारी करे पंहिंजे पाण खे शेक करे मीटिंग्स में ऐं इजलासनि में वेंदा हुया ताकी भरपूर नमूने सां पाकिस्तान जी नुमाइंदगी करे सघनि। हे तव्हांखे मूंसां गॾु अलमारी नज़र अची रही आहे ऐं हिन अलमारीअ में लाज़मी ॻाल्हि आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जा कपिड़ा वग़ैरह कोर्स वारी ॿियूं शयूं बि पयूं हूंदियूं। हाणे मां तव्हांखे वठी हलंदुमि हुनजे बेडरूम में जेकॾहिं मां तव्हांजो विज़िट करायां तमामु नाज़रीन खे ॾिसंदड़नि खे असां ॿुधायूं त जीअं मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो त टोटल क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जे हिन घर जा 9 कमरा आहिनि ऐं 9 कमरनि मां हिकिड़ो कमिरो हीअ बेडरूम जो आहे। ऐं हिते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जॾहिं बि अक्सर औक़ात कराचीअ में ईंदा हुया त रिहाइश जे दौरान हिते स्टे कंदा हुया। हे तव्हां हिकिड़ी संदूक ॾिसी रहिया आहियो। अच्छा, हे हींअर बि अक्सर औक़ात घरनि में मौजूदु हूंदी आहे, लेकिन हे असल काठ जी ठहियलु आहे जेका संदल जी लकड़ जी ठहियलु आहे ऐं हे चाइनीज़ हुकूमत पारां क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब खे गिफ्ट कई वई हुई, जंहिंखां पोइ उन्हनि पंहिंजे इनखे जेको आहे कमरे में रखियो ऐं कमरे खां पोइ वरी तव्हां ॿियूं शयूं था ॾिसो, यानी कि सभु शयूं एज़ इट इज़ ईअं ई पियूं आहिनि। ओरिजिनल एंटिक पीस पिया आहिनि जेके तव्हांखे नज़र अचनि था पिया। वरी माज़ी में तव्हां ॾिसो अॼु बि असांजे घरनि जो माहौल हूंदो आहे, अक्सर औक़ात माण्हू छा कंदा आहिनि घरनि में अगरबत्ती वग़ैरह ॿारींदा आहिनि या कुझु ख़ुशबू वग़ैरह जे लाइ। त हे जेको तव्हांखे रोल नज़र अची रहियो आहे हे उहो अगरबत्तीअ जे लाइ हिकिड़ो स्टैंड इस्तेमालु कयो वेंदो हुयो जंहिंमें अगरबत्तियूं वग़ैरह लॻाए करे कमरे में फ्रेगरेंस जे लाइ यूज़ कया वेंदा हुया। वरी तव्हांखे मां मज़ीद ॾेखारियां त हे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जी हिकिड़ी पिक्चर आहे। हिन जी का तारीख़ नथी मिले फ़िलहाल त हे क़ाइद आज़म जिन्ना साहब खे कंहिं गिफ्ट कई, लेकिन हे शीशे जे मथां बाक़ाइदा हे आर्ट थियलु आहे। यकीनन तव्हांखे जेको आहे क्लोज़ली नज़र अची रहियो हूंदो। हाणे मां तव्हांखे ॾेखारींदुमि क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जो बेड ऐं बेड असां तव्हांखे जॾहिं ॾेखारींदासीं त उते तव्हां ॾिसो त हे उहो जॻह आहे जिते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब आराम कंदा हुया, रेस्ट कंदा हुया। हिन बेड सां गॾु जेका ख़ासि शइ असांखे नज़र आई नाज़रीन मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जी सेकेंड वाइफ जी पिक्चर पई आहे। हे उहा पिक्चर क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब पाण हिते रखी हुई, पाण लॻाई हुई ऐं यकीनन पंहिंजी वाइफ सां मोहबत कंदा हुया। हिन जो नालो आहे रतन बाई। हे बेसिकली पर्शियन हुई ऐं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जी स्टूडेंट हुई। जैन उन खां पोइ शादीअ खां पोइ हे कन्वर्टेड मुस्लिम थी। जॾहिं कन्वर्टेड मुस्लिम थी त रतन बाई जो नालो जेको आहे उहो मरियम जिन्ना रखियो वियो ऐं हींअर जेको आहे उन्हनि खे मरियम जिन्ना जे नाले सां बि सुञातो वेंदो आहे, रतन बाई जे नाले सां बि सुञातो वेंदो आहे। ऐं हिन मां जेको आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब खे हिकिड़ी औलाद हुई दीना वाडिया, जंहिंजो ज़िक्र तव्हांखे बाक़ करे ॿुधायो। हे उहो बेड तव्हांखे नज़र अची रहियो आहे, हिते जिन्ना साहब आराम कंदा हुया। वरी बेड सां गॾु ई तव्हांखे हे टेलीफोन सेट नज़र अची रहियो आहे। हिन टेलीफोन सेट इहो पंहिंजे कमरे में इन करे रखंदा हुया ताकी का बि अर्जेंट कॉल आहे, को सिलसिलो आहे त उहो बाक़ाइदा राबते में रही सघनि। हे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जो उहो कमिरो आहे जंहिंसां जिन्ना साहब जूं यादूं वाबस्ता आहिनि ऐं यकीनन उन्हनि यादनि खे हिकु दफ़ो ॿीहर ताज़ा कंदे असां आवाज़ टीवी जी सॼी टीम जेको सॼो सथ जे पारां तव्हांखे यादूं असां शेयर करे रहिया आहियूं तव्हां सां, ताकी असां अॼु 14 अगस्त जे मौक़े ते
उन अज़ीम हस्ती खे ट्रिब्यूट पेश कयूं, भेटा पेश कयूं, जंहिंजी क़ुर्बानीअ सां, जंहिंजे आइडियलाइज़ सां, जंहिंजे नज़रियात सां अॼु असां हिकिड़े अहिड़े मुल्क जे अंदरि मौजूदु आहियूं जिते असां आज़ादीअ सां साह खणी सघूं था, आज़ादीअ सां पंहिंजी राय जो इज़हार करे सघूं था। त इहे उहे शयूं आहिनि जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में रहो, गुज़ारियो, त जिना साहिब खे बि यादि रखो, उन्हनि जी सिस्टर खे बि यादि रखो। ऐं इहे उहे क़ुर्बानियूं आहिनि जेके तव्हांखे पंहिंजनि बचड़नि खे बि ॿुधाइणियूं आहिनि त जिना साहिब पंहिंजी ज़िंदगीअ में कीअं ज़िंदगी गुज़र सफ़र कंदा हुआ। त मज़ीद दादीन मां तव्हांखे हिन कमरे जो अहवालु ॿुधायां त हिननि जे बेडरूम में, जिना साहिब जे बेडरूम में हे अलमारी, ऐं अलमारीअ सां गॾु हे तव्हांखे जेका किताब नज़र अची रही आहे इहा पाक किताब क़ुरान पाक जी आहे, जेका ऑल इंडिया मुस्लिम लीग फेडरेशन पारां क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना साहिब खे बतौर गिफ्ट कई वई। ऐं बाक़ाइदा उहा क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना साहिब हिन किताब जो मुतालो बि कंदा हुया, यानी कि असां हे हींअर शीशे जे अंदरि पैक कई वई आहे ताकी को बि माण्हू हिन सां छेड़छाड़ न करे, यानी कि हिन जे अंदरि यकीनन असां इहो तसवुरु करे था सघूं त जिना साहिब जा हथ लॻियल हूंदा ऐं उहे बावजूदु थी करे हिन क़ुरान पाक जो मुतालो कंदा हूंदा। ऐं उन मां जेको तालीम असांखे उन्हनि पंहिंजी तक़रीरनि जे ज़रिए बि ॿुधाई, क़ुरान पाक जा हवाला बि ॾींदा हुया ऐं ॿिया बि खोड़ सारा असांखे रेफरेंस ॾेई करे सम्झाईंदा हुया। इन सां गॾु इहे जेके किताबनि जा हे बेसिकली कवर्स आहिनि, जेके कानून जूं किताबूं आहिनि, हे मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन पारां जेका ऑल इंडिया मुस्लिम लीग जा स्टूडेंट्स हुया, जेके स्टूडेंट्स में कमु कंदा हुया यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में, हे उन्हनि पारां जेको आहे हुननि खे बतौर गिफ्ट्स ॾिनी वियूं कानून जूं किताबूं। त हे बि इलाही ज़्यादा एंटिक पीस आहे ऐं हे इलाही ज़्यादा इम्पोर्टेंट असांखे इहो ॿुधाए रहियो आहे त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना साहिब जो जेको आहे मज़हब सां बि इलाही लगाव हो ऐं हो पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ खे एज़ अ प्रैक्टिसिंग मुस्लिम जे तौर ते बि इस्तेमालु कंदा हुया। एज़ अ प्रैक्टिसिंग मुस्लिम हुया, क़ुरान पाक जो मुतालो करणु उन जी ज़िंदगीअ जो हिसो रहंदो हुयो। अॼु असां जिना साहिब जे पाकिस्तान में मौजूदु आहियूं, उन्हनि जी तालीमात जो ज़िक्र करे रहिया आहियूं त उन जी सभिनी तालीमात में असांखे इहा तालीम मिली रही आहे। त होप्स तव्हां असांजे प्रोग्राम खे पसंदि करे रहिया आहियो।